नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॾेखारींदासीं अव्हांखे हैदराबाद जे बलदियाती जेके चूंडूं थी रहियूं आहिनि उन बलदियाती चूंडुनि जा उम्मीदवार। हैदराबाद में तमामु ज़बरदस्त मुक़ाबला थींदा आहिनि ऐं फ़ैसिलो त MQM पीपल्स पार्टी जे विच में थींदो आहे ऐं तक़रीबन हर साल जीअं MP MNA जूं चूंडूं हुजनि या बलदियाती चूंडूं हुजनि हिते पीपल्स पार्टी ऐं MQM जेको आहे सो भमाणींदी आहे। पर हिन दफ़े मुख़्तलिफ़ किरदार आहिनि, मुख़्तलिफ़ जमायतूं PTI बि मैदान में आहे त सिंध जा क़ौम परस्त बि मैदान में आहिनि। उनखां अलावा वरी जेके नंढियूं नंढियूं बिरादरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि, इलाइक़नि जा माण्हू आहिनि, एसोसिएशनियूं आहिनि जेके उहे बि उम्मीदवार तौर ते साम्हूं आया आहिनि, उन्हनि बि फार्म भराया आहिनि ऐं हिन दफ़े दिलचस्प सूरत हाल थींदी पई वञे। जॾहिं त पीपल्स पार्टी जे जेकॾहिं इख़्तिलाफ़नि जी ॻाल्हि कजे त उहे बि बरक़रार आहिनि। पीपल्स पार्टी जा केतिरा ई अहिड़ा जेको ग्रुप आहिनि जिन पंहिंजा पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। जेकॾहिं अञा ताईं पीपल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते केतिरियूं यूसियूं आहिनि जिते अञा ताईं टिकेटूं न ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उम्मीदवार परेशान आहिनि। उन जे बावजूदि बि पीपल्स पार्टी सां ई लाॻापियल हिक ॿिए जे साम्हूं मुख़्तलिफ़ ग्रुपनि जे माण्हुनि फार्म जमा कराया आहिनि। जेसि ताईं उहो फ़ैसिलो थिए पार्टी टिकेट कंहिंखे थी ॾिए, पर उन में इहो बि ॿुधायो वञे थो त जेकॾहिं कंहिं ग्रुप खे पार्टी टिकेट ॾिनी त उन जा जेके ॿिया माण्हू हूंदा मुख़ालिफ़ ग्रुप वारा आज़ादु तौर ते बि उन ई पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जे साम्हूं इलेक्शन में हिसो वठंदा। अहिड़ी सूरत हाल थिए थी। ॾिसिजे त पार्टी जो बोर्ड बि ठहियलु आहे ऐं बोर्ड जो जेको चेयरमैन थिए थो उहो ज़िले जो सदर थिए थो, जॾहिं त हिते हैदराबाद में पार्टी जे ग्रुप बंदी सबबि सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो ऐं ज़िया लंजार पिणु कमेटी में आहिनि ऐं उन जे हवाले कमेटी बि जोड़ी वई आहे त अहिड़नि मामलनि ते कंट्रोल कनि, अहिड़नि मामलनि जा जेके मसइला आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जे विच में उन्हनि खे हल करे ऐं पार्टी खे बि आगाही ॾियनि। बहरहाल उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो कयूं था ऐं असां हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। कासमाबाद जा जेके मुख़्तलिफ़ टाउन आहिनि, 2 टाउननि में विरहायो वियो आहे कासमाबाद खे, कासमाबाद टाउन ऐं हुसैनाबाद टाउन। उन में UC जे हवाले सां UC जा जेके चेयरमैन आहिनि उहे बि बीठा आहिनि। पीपल्स पार्टी सां लाॻापियल GDA बि पंहिंजा उम्मीदवार बीहारी आहे, जॾहिं त कुझु आज़ादु उम्मीदवार बि आहिनि। बरकत बब्बर पीपल्स पार्टी जो सीनियर अॻुवान आहे ऐं बरकत बब्बर जे टिकेट न मिलण वारो जेको मामिलो हुयो उन ते पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान भाऊ मौला बख़्श चांडे एहतजाज बि कयो हुयो मैडम फरियाल टालपुर जे साम्हूं जेका नवाब शाह में मीटिंग थी हुई। आख़िर फाइनल बरकत बब्बर खे चेयरमैन जी सीट ॾिनी वई ऐं पीपल्स पार्टी टिकेट उनखे ॾिनी आहे। उन खां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था ऐं ॿिया जेके उम्मीदवार हूंदा उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरकत साईं, तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त पीपल्स पार्टी टिकेट ॾिनी आहे हितां जी UC जे चेयरमैनशिप जे हवाले सां, उन जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि। तमामु वॾी जदोजहद खां पोइ तव्हांखे टिकेट मिली आहे। छा था सम्झो त हीअ जेका पीपल्स पार्टी जे अंदरि ग्रुप बंदी आहे ऐं आलम आश्कार आहे, पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत खां वठी हेठीं लेवल जे माण्हू ताईं उनखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी में ग्रुप बंदी आहे। इहा PP ते हिन बलदियाती चूंडुनि जे हवाले सां असरु न छॾींदी? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त मां पंहिंजी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूं ते एतमाद करे मूंखे चेयरमैन 125 जो चेयरमैन नामज़द कयो आहे। टिकेटुनि जा फ़ैसिला थी चुका आहिनि, पर टिकेटूं बाज़ाब्ता जेके डेट ते जंहिं ते जमा कराइणियूं हूंदियूं उन डेट ते जमा कराईंदासीं। जेसि ताईं इख़्तिलाफ़नि जी ॻाल्हि आहे त इख़्तिलाफ़ हर पार्टी जे अंदरि हूंदा आहिनि, मौजूदु हूंदा आहिनि ऐं हर को माण्हू चाहींदो आहे त असांजे दोस्तनि खे टिकेट्स मिले। ईअं असांजे दोस्तनि पार्टीअ जे दोस्तनि मां तालिक़े जो सदर बि आहियां हिते, त असांजे दोस्तनि मुख़्तलिफ़ UCs मां अप्लाई कयो पार्टी टिकेट लाइ ऐं असां वटि घटि में घटि 200 एप्लीकेशन्स आयूं हुयूं 22 UCs ते टिकेट्स जे अप्लाई लाइ। उनखां अलावा सॼे शहर में मुंहिंजे ख़्याल में 1400-1500 एप्लीकेशन्स पार्टी वटि सिर्फ़ु आयूं MP MNAs खां अलावा। तो उन सिलसिले में पार्टी जूं 1-2 बैठकूं थियूं। हिकिड़ी बैठक जेका असांजी जेका नवाब शाह में थी अदी फरियाल टालपुर जे साम्हूं, उते मामला ते न थी सघिया। पोइ अदी फरियाल टालपुर साहिबा निसार खोड़े साहब असांजे सिंध जे सदर ऐं ज़िया लंजार साहब ते इहा ज़िमेदारी रखी ऐं हैदराबाद डिवीज़न जी तनज़ीम ते इहा ज़िमेदारी रखी। उन्हनि जी बैठक जेका 2 ॾींहं पहिरीं हिते थी हुई उन में बाज़ाब्ता फ़ैसिला थी चुका आहिनि ऐं जिन दोस्तनि खे बि टिकेट मिली आहे उन में तालिक़े जे हवाले सां मूंखे मिली आहे। ॿियो असांजो मौला बख़्श चांडिया साहिब जो पुटु आहे उमेर चांडियो साहिबु, उनखे मिली आहे।
बाक़ी दोस्तनि खे टिकेटूं न मिली सघियूं आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। पर पार्टीअ जो इहो फ़ैसिलो आहे त पहिरियों दफ़ो पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद में मेयर जी इलेक्शन खटण लाइ वञे पई। 70-80% चांसिस आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद जो मेयर जी इलेक्शन खटंदी। इन करे पार्टी इहे कोशिशूं कयूं आहिनि त सभिनी खे मिलाए जेके बि इख़्तिलाफ़ नंढा वॾा आहिनि उहे ख़तमु कजनि ऐं हिन दफ़े कंहिं बि सूरत में किथे बि कंहिं बि सीट ते मुखालफ़त न थिए। जेके बि दोस्त बीठा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, ज़रूरु जेके जंहिं दोस्त सां तालुक़ु रखनि था, जेके असां सां तालुक़ु रखंदा, जेके वरी असांजे MP सां तालुक़ु रखंदा, MNA सां तालुक़ु रखंदा, उहे कोशिशि कंदा त उन्हनि खे विड्रा कराइनि ऐं असांजो हिकिड़ो ई कैंडिडेट जेको टिकेट होल्डर तीर जे निशान ते बीहे त उनखे सभु सपोर्ट कनि त जीअं असां हैदराबाद जी मेयर पहिरियों दफ़ो हैदराबाद जी मेयरशिप हासिलु करे सघूं। अवां कासिमाबाद जे UC लाइ बीठा आहियो ऐं कासिमाबाद में जेके बलदियाती चूंड जे हवाले सां म्यूनिसिपल कमेटी आहे उनजो चेयरमैन पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ असांजे सूबाई वज़ीर जाम ख़ान जो भाउ रहियो आहे, पर उनजे बावजूदि पीपल्स पार्टी डिलीवरी न कई आहे कासिमाबाद में। तव्हां पाण कासिमाबाद में रहो था, हिन वक़्तु जिथे मौजूदु आहियूं, तव्हांजे घिटीअ जे ॿाहिरां बि जेकॾहिं ॾिसिजे त गंद किचिरे समेत रोड रस्ता जेके आहिनि, छाजे लाइ, छा सबबु आहे? उहो कुझु करप्शन जा मामला आहिनि या बेध्यानी आहे या कासिमाबाद खे नज़रअंदाज़ कयो थो वञे? जीअं हिकिड़ो जिथे जिथे हुनखे वोट मिले थो, जीअं उन जा पंहिंजा तक आहिनि बहरारी वारा, जिते वोट बैंक आहे उन्हनि खे वधीक अहमियत ॾिनी थी वञे। जॾहिं त जेकॾहिं असां हलूं था जाम ख़ान छोरो जे पंहिंजे ॻोठ जी का बि अहिड़ी घिटी न आहे जंहिंमें CC ब्लॉक न हुजे, जंहिंमें ज़बरदस्त क़िस्म जो इलाइक़ो करे हुनखे ख़ूबसूरत ठाहियो वियो आहे। पर कासिमाबाद में अञा ताईं सुधारो न अची सघियो आहे। ड्रेनेज जी ॻाल्हि कजे, वाटर सप्लाई जी ॻाल्हि कजे, तोड़े सफ़ाई सुथराई जी ॻाल्हि कजे, छा हिन हवाले सां? ॾिसो, कमु तमामु घणे कमु करण जी ज़रूरत आहे ऐं असां मञूं था असां ओतिरो कमु करे न सघिया आहियूं। जेतिरा वसाइल आहिनि उन वसाइल जे हिसाब सां असांजे दोस्तनि कमु करण जी कोशिशि कई आहे, पर कुझु असांजा शहरी इलाइक़ा नज़रअंदाज़ थिया आहिनि उन सिलसिले में। तव्हांजी शिकायत जाइज़ आहे ऐं असां इहा कोशिशि कंदासीं आईंदा जेकॾहिं असांखे मौक़ो मिलियो त इहे जेके शिकायतूं आहिनि घटि में घटि म्यूनिसिपल जे हथ में जेके शयूं आहिनि, सफ़ाई सुथराई ऐं प्लस में ड्रेनेज वाटर सप्लाई जा मामला, त इहे मामला कासिमाबाद जे माण्हुनि जो बुनियादी हक़ आहे। ॻोठ जे जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि जो बि हक़ आहे त असांजे शहर जा माण्हू जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अची हिते आबाद थिया आहिनि ऐं सालनि खां हिते रहनि था, उन्हनि जो बि हक़ आहे त उन्हनि खे उहो सफ़ाई सुथराई ऐं उहो माहौल मिलणु खपे। जेकॾहिं कुझु दोस्तनि खां पहिरीं कोताहियूं थी वञनि त इनशाला हिन खे बहितर करण जी कोशिशि कबी ऐं इनशाला आईंदा हिन ते वधीक कमु कबो। ऐं पीपल्स पार्टी कमु करे पई, तव्हांखे ख़बर आहे जंहिं बि हैदराबाद जे हवाले सां पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे, पर कमु एतिरो गुंजाइश, कम जी ज़रूरत एतिरी वधीक आहे जो असां उहो कम में काफ़ी शयूं असांखां रहिजी थी वञनि। हिन दफ़े क़ौम परस्त ऐं PTI बि ज़ोरनि शोरनि सां मैदान में आहिनि। के पिया सम्झो PP जी आहे जीत आहे? मुंहिंजे ख़्याल में भली ज़ोर शोरनि सां उन्हनि जी मीटिंगूं थींदियूं हुजनि, पर ग्राउंड ते तव्हां ॾिसंदो त उन्हनि वटि सही हिकिड़ो त उमेदवार किथे किथे कोन मिलिया आहिनि। जिथे उन्हनि खे मिलिया आहिनि त उहे अहिड़ा उमेदवार आहिनि जेके वीचारा इलेक्शन वेहण जे अहलियत नथा रखनि। असां सभिनि जो जाइज़ो वठूं पिया ऐं हिननि जे इताद जे बावजूदि बि हिननि जा उमेदवार अलॻि अलॻि बीठा आहिनि। PTI पंहिंजा उमेदवार अलॻि बीहारिया आहिनि, पली जे साहिब पंहिंजा उमेदवार अलॻि बीहारिया आहिनि ऐं इनशाला पीपल्स पार्टी जा उमेदवार जिते बि हींअर आहिनि उहे मज़बूत उमेदवार आहिनि, उहे खटण जी पोज़ीशन आहिनि। पहिरीं उहे खटी चुका आहिनि, उन्हनि खे इलाइक़े जे माण्हुनि सां तालुक़ जी ख़बर आहे, सोशल तालुकात आहिनि उन्हनि जा, पंहिंजे इलाइक़े में असर रसूख़ रखनि था ऐं मूंखे नथो लॻे त हिन दफ़े वरी को चैलेंज ॾेई सघंदा। पहिरीं जहिड़ी सूरत हाल थींदी इनशाला पीपल्स पार्टी लीड सां कामयाबु थींदी। वॾी महिरबानी। नाज़रीन, बरकत बबर साहब जेको UC जो चेयरमैन तौर ते उमेदवार तौर ते बीठो आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां, जेको आहे सो इहो मञियो आहे त वाक़ई पीपल्स पार्टी जेकॾहिं म्यूनिसिपल जे हवाले सां कासिमाबाद में ॾिठो वञे त उहो डिलीवर न करे सघी आहे ऐं अवाम खे उहे सहूलियतूं न मिली सघियूं आहिनि। साफ़ु पाणी हुजे, रोडनि रस्तनि जे सफ़ाई सुथराई जो मामिलो हुजे, उहो वाक़ई में बि डिलीवरी न करे सघिया। पर जेकॾहिं आईंदा ही चूंडिजी आया त जेके हीअ नई क़यादत अचे थी या जेके नवां पीपल्स पार्टी तनज़ीम जे तरफ़ां या पीपल्स पार्टी जे तरफ़ां नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾिनो वियो आहे त उहे कोशिशि करे माण्हुनि खे डिलीवर कंदा। हलूं था कासिमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं ॿिनि इलाइक़नि में जेके हुते ॿिया उमेदवार बि असांजा मौजूदु आहिनि, GDA जा, क़ौम परस्त अॻवान ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हि ॿोल कराईंदा त उन्हनि जो इन सिलसिले में छा चवणु आहे ऐं बलदियाती चूंडनि जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, हैदराबाद जे हवाले सां बलदियाती चूंडनि जूं तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। बरकत बबर जेको पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ कासिमाबाद UC जो
उम्मीदवार हुयो। उन सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे भाऊ मौला बख़्श चांडे जो फर्ज़ंद उमेर चांडियो। ऐं उमेर चांडियो जे हवाले सां सिंध टीवी ते या मीडिया ते इहे शयूं हलियूं त उमेर चांडियो बरकत बब्बर खे जेका पीपल्स पार्टी जे तरफ़ां टिकट न पई ॾिनी वञे ऐं ज़ाहिर आहे त ग्रुप बंदी जे करे उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। पर पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान मौला बख़्श चांडियो जे उन एहतजाज बैदि ऐं उन जॾहिं मुकमिल तौर ते पार्टी क़यादत खे एतमाद में वरितो, जंहिंखां पोइ हिननि ॿिन्ही जी टिकट बहाल थी हिन खे टिकट ॾिनी वई आहे। उमेर चांडियो असां सां मौजूदु आहे। कासिमाबाद में तव्हां पहिरियों दफ़ो बीहो था इलेक्शन में, पहिरियों अॻ में तव्हां न बीठा आहियो। कीअं पिया ॾिसो पीपल्स पार्टी खटींदी ऐं हिते जेके GDA मुक़ाबले में आहे ऐं ॿियूं जमायतूं आहिनि, क़ौम परस्त बि तव्हांजे साम्हूं आहिनि, कीअं पिया ॾिसो इलेक्शन खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़फ़र भाई तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे मौक़े वठण लाइ आयो। असल में GDA ऐं ॿियूं क़ौम परस्त पार्टियूं हमेशह अहिड़ी मुंदनि में निकिरंदियूं आहिनि इलेक्शन में, ऐं इलेक्शन खां पोइ हारण खां पोइ हू गुम थी वेंदियूं आहिनि। असल में फिज़िकली रोडनि जी सियासतूं ऐं कमनि कार में सियासत में पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो हमेशह पंहिंजो स्टेप अॻियां वधायो आहे। ऐं इलेक्शन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी आवाम जे विच में हमेशह रहंदी आहे। जेसि ताईं तालुक़ु आहे असांजे क़ौम परस्त पार्टी जे अॻुवाणनि जो, हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अहिड़नि मौक़नि ते निकिरंदियूं आहिनि ऐं हुन खां पोइ ईअं गुम थी वेंदियूं आहिनि जीअं ॿियूं शयूं गुम थी वेंदियूं आहिनि। सम्झो था पिया त कासिमाबाद में हिन वक़्तु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी में ग्रुप बंदी बि आहे। मुख़्तलिफ़ जेके ग्रुप आहिनि उन्हनि पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे टिकट न मिली आहे अहिड़े नमूने सां सॼी हैदराबाद जो सिटी वारो इलाइक़ो हुजे, लतीफ़ाबाद वारो इलाइक़ो हुजे, उते बि ग्रुप बंदियूं मौजूदु आहिनि। पर उनजे बावजूद बि पीपल्स पार्टी खटींदी। ॾिसो ज़फ़र भाई ॻाल्हि इहा आहे, ग्रुप बंदी तव्हां चओ, असांखे ग्रुप बंदी नज़र नथी अचे। वजह छा आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी इलाही वॾी इंतिहा वॾी पार्टी आहे ऐं हुन में हर सोच जा माण्हू रहनि था। हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो हल्के जे हिसाब सां कोशिशूं कंदा रहंदा आहिनि। पर बक़ौल तव्हां जेके अगरि मुखालफ़त आहे, अगरि ग्रुप बंदी आहे, त हुनजे बावजूद बि इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई जादू आहे, जेको पाण में इतफ़ाक़ राय सां मुतफ़िक़ थी पार्टी जे फ़ैसिले खे मञी हुन ते गॾु फ़ैसिलो राय कयो आहे ऐं सभिनि जे राज़ी आहिनि। वॾी महिरबानी। नाज़रीन, उमेर चांडियो सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उमेर चांडियो जॾहिं त हिन इलेक्शन वारी सियासत में बलदियाती चूंडुनि जे हवाले सां नओं माण्हू आहे, पर हुनजे बावजूद बि हुन जेको आहे सो पुरएतमाद थी इहा ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी हमेशह जीअं खटींदी आई आहे ऐं हिन दफ़े बि खटींदी, भले क़ौम परस्त हुजनि, GDA हुजे या ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि खे शिकस्त ॾेई पीपल्स पार्टी खटींदी। हलूं था अॻिते। ऐं कुझु ॿिया उम्मीदवार आहिनि पीपल्स पार्टी सां लाॻापियल या मुख़्तलिफ़ ॿियनि सियासी पार्टियुनि सां लाॻापियल उम्मीदवार आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं बलदियाती चूंडुनि जी कहिड़ी कहिड़ी तयारी कई वई आहे। जी नाज़रीन, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांखे पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि सां ॻाल्हि ॿोल ॾेखारीसीं ऐं उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त हिन दफ़े पीपल्स पार्टी हर दफ़े जीअं जेको आहे सो सोभ हासिलु कंदी ऐं हैदराबाद में हमेशह पीपल्स पार्टी खटियो आहे। ऐं ॿियो जेका आहे MQM उन हवाले सां, पर हिन दफ़े तमामु घणो मुक़ाबिलो आहे। PTI बि मौजूदु आहे, जॾहिं त क़ौम परस्त धुरियूं बि मौजूदु आहिनि ऐं क़ौम परस्त तंहिंजो इतिहाद बि आहे जिन गॾियल तौर ते पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे GDA जी, त GDA जा बि उम्मीदवार आहिनि कासिमाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हितां GDA जो उम्मीदवार आहे कासिमाबाद में महबूब बबड़ो, चेयरमैन जे हवाले सां उन पंहिंजो फॉर्म भरायो आहे। उन जो बि हिते जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सोर्स रहियो आहे। पंहिंजा राज भाग खां अलावा जेके हुनजा हमदर्द रहिया आहिनि उहे बि रहिया आहिनि। जॾहिं त अॻ में बि हितां जो नाज़िम चूंडिजी चुको आहे, हितां जी कासिमाबाद जेके UC जो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मां ॿुधायां कीअं पिया ॾिसो बलदियाती चूंडुनि जी तयारी। हिन वक़्तु पीपल्स पार्टी बि मैदान में आहे, GDA बि आहे, त PTI बि आहे, त उन सां गॾो गॾु वरी क़ौम परस्त बि तमामु सरगर्म आहिनि। कासिमाबाद जी ख़ासि तौर ते हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े जी जेका सूरत हाल आहे उन कीअं पिया ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़फ़र, पहिरीं त इलेक्शन जो माहौल आहे ई कोन। ही जून जुलाई जी शदीद गर्मी आहे जो माण्हू साह नथा खणी सघनि, माण्हू ॿाहिरि नथा निकिरी सघनि। अहिड़ी सूरत हाल में जेका सिंध गवर्नमेंट प्लानिंग करे जेको इलेक्शन बलदियाती इलेक्शन कराए पई, उहो इन करे त माण्हू निकिरी न सघनि। ऐं जीअं आम रवाजी जीअं जेको चल, हीअ बलदियाती इलेक्शन अवामी इलेक्शन आहे, हीअ राजबाग जी इलेक्शन आहे ऐं गली जी इलेक्शन आहे। त हिन में वधि खां वधि पब्लिक पार्टिसिपेट कंदो आहे।
पर हे गर्मी जी हेड़ी शदीद हालत तव्हां लाड़का में ॾिसो, नवाब शाह में ॾिसो, सखर जी सूरत हाल छा आहे। हैदराबाद जी जेका थधी, हैदराबाद कराची थधो शहर आहे, उते ई तव्हां ॾिसो त 50 डिग्री गर्मी लॻी पई आहे। त अहिड़ी सूरत हाल में माण्हू निकिरी कोन सघंदा, उन करे इलेक्शन वारी ही माहौल ई न आहे। पर उन जे बावजूदि माण्हू अताब में आहिनि। हिकु ही गर्मी, ॿियो जेको आहे महांगाई जो बोझ, अज़ाब अवाम जे लाइ, ऐं 13 साल हिननि जी नाअहल नालाइक हुकुमरानी उन सिंध जे माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। इनशा अल्लाह ताला बल्दियाती इलेक्शन में हिननि खे शिकस्त खां सवाइ ॿियो को नज़र ई न ईंदो इनशा अल्लाह। सम्झो था त शिकस्त जेकॾहिं ॾींदो त केरु ॾींदो? का अहिड़ी ताक़तवर धुर कोन्हे। जेकॾहिं क़ौम परस्तनि जी पाण ॻाल्हि कयूं था त क़ौम परस्त बि नाले मात्र इतिहाद ठाहे वेठा आहिनि। बहरहाल इज्तिमाही तौर ते हुननि जो को अहिड़ो सिस्टम न रहियो आहे। ऐं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि जो बि को अहिड़ो असरु सूख जेको हूंदो आहे इलाइक़ाई हिसाब सां। हिते हिन इलेक्शन में कोशिशि कबी आहे, हर माण्हू जी इहा कोशिशि हूंदी आहे त पर्सनैलिटियूं इलाइक़े जे लाइ सुठो कमु कंदड़ माण्हुनि खे सिलेक्शन कंदा आहिनि। भले अकेलो घर हुजे, को हुनजो ज़ात पात का तंज़ीमी न बि हुजे ताक़त, पर उन अकेले खे। पोइ इन सूरत हाल में हिते जेको वॾेरा आहिनि, वॾेरनि जा पैसा आहिनि, वॾेरनि जा जेके ख़ासि माण्हू आहिनि, उन्हनि जा गाॾियूं आहिनि, उन्हनि जा पेट्रोल आहिनि, उन्हनि जे घरनि में 3-3 4-4 वेला उन्हनि जे ओताकुनि ते मानियूं हलनि थियूं, ॻाढ़ा बोड़ हलनि था। त पोइ इन सूरत हाल में माण्हू तव्हां असां जहिड़नि माण्हुनि खे वोट ॾींदा? तव्हांजी ॻाल्हि सां 100% सहमत आहियां, पर उन जे बावजूदि माण्हू सड़िया पिया आहिनि। सभु माण्हू ॻाढ़े बोर्ड ते हलण वारा कोन्हनि, ऐं सभु माण्हू जेको आहे पैसे जा पुॼारी कोन्हनि। इनशा अल्लाह ताला हींअर माण्हू हिननि खे पंहिंजे नफ़रत जे इज़हार में हिननि खे इनशा अल्लाह जवाबु ॾींदा। ऐं सॼी सिंध में तव्हां ॾिसो, हींअर GDI हुजे, वो PTI आहे, खोड़ सारियूं ऐं आज़ादु इंडिपेंडेंट माण्हू बीठा आहिनि। सॼी बलूचिस्तान में 1100 खां वधीक आज़ादु चूंडे खटिया आहिनि। ऐं हिते बि तक़रीबन सभु माण्हू घणा इंडिपेंडेंट आज़ादु बीठा आहिनि। हर हालत में जेको आहे हिननि खे, हिननि जी नाअहली नालाइकी जे करे हिननि खे सज़ा ईंदी। जेको म्यूनिसिपल जो जेको ही जेके बल्दियाती चूंडूं आहिनि हूंदियूं आहिनि, हेठी लेवल जूं चूंडूं म्यूनिसिपल सां तालुक़ रखंदड़ म्यूनिसिपल जा कम आहिनि, सफ़ाई सुथराई, ड्रेनेज, वाटर सप्लाई, पाणी पीअण जो साफ़, फायर ब्रिगेड ऐं नंढा नंढा कमकारियूं, उहे हिननि ॾिना आहिनि कासमाबाद खे। कासमाबाद सॼो तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजी TV रोज़ ॿुधाईंदी रहे आहे, सॼी मीडिया ॿुधाए थी पई त शर छा आहे सॼी कासमाबाद जो। पीअण जो साफ़ पाणी कोन्हे, पीअण लाइ पाणी कोन्हे, व्यंजन खे तव्हां छॾियो, जेको व्यंजूं था जेकॾहिं अचे थो त गटर जो पाणी अचे थो। उन सॼी सूरत हाल जे करे माण्हू साफ़ पाणी खां मुयसरु आहे। हींअर तव्हां सॼी कासमाबाद हिकिड़े 2 घरनि जी ॻाल्हि नथो कयां, सॼो पाणी कासमाबाद, सॼो हैदराबाद पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहे। गटर जे गंदो पाणी जेको अचे थो पाणी, उन सां व्यंजन था, उहो पीओ वापराइनि था, जंहिंजे करे हज़ारे माण्हुनि खे बीमारियूं पैदा थियनि थियूं। रोड रस्ता पार्क, राणी बाग, हिकिड़ो राणी बाग आहे जेको सॼी सिंध जी सूंह ऐं मर्कज़ आहे, उनजो छा असरु करे छॾियो आहे? उनखे तबाह बर्बाद करे छॾियो। करोड़े रुपया ख़र्च 2009 में थिया आहिनि, 18 करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि। हाणे ॿुधो आहे त वरी BOT बेस ते वरी ॿिए कंहिं बिल्डर जे हवाले कयो पियो वञे कमीशन जे बसि। त अहिड़ी सूरत हाल में हिकिड़ो राणी बाग, हिकिड़ो पार्क न संभाले सघिया आहिनि। सॼी कासमाबाद जा सवें पार्क त बर्बाद थी विया, पर राणी बाग जेको सॼी सिंध जो मर्कज़ हो, सॼी सिंध जा माण्हू उते जेको तफ़री करण जे लाइ ईंदा, उहो ई बर्बाद करे छॾियो आहे, लुटे छॾियो आहे। माना हाणे तव्हां सम्झो था त पीपुल्स पार्टी हिन दफ़े न ईंदी, ऐं जेके ताक़त वारा माण्हू या बिरादरियूं या जेके मुख़्तलिफ़ इनशा अल्लाह खटे ईंदा। असां सभिनी खे चऊं पिया, जंहिंखे चऊं पिया त उहो चवनि पिया घणा वोट खपनि तव्हांखे, हुकुम कयो रुगो। थी माण्हुनि जो इज़हार आहे, माण्हुनि खे नफ़रत आहे, माण्हुनि खे मुसीबत आहे, माण्हुनि खे क़यादत खपे, माण्हुनि खे अॻुवाणी खपे। पब्लिक बिल्कुलु हुनजो साथ ॾींदी। वॾी महिरबानी महबूब अबड़ो साहब। नाज़रीन, महबूब अबड़ो साहब जेको GDA जे तरफ़ां कासमाबाद में कंहिं UC ते चेयरमैनशिप जे लाइ विड़ी रहियो आहे। उनखां अलावा जेके मुख़्तलिफ़ ॿियुनि जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि, उहे बि उमेदवार तौर ते फारम जमा कराए चुका आहिनि। अञा उहो प्रोसेस हलंदड़ आहे, ऐं उन प्रोसेस में
कंहिंजी का जेको आहे सो फार्म बहाल थियनि था ऐं स्क्रूटनी थिए थी, उन खां बाद में ई फ़ैसिलो कबो। बहरहाल हैदराबाद में जेको ॿियो मरहले में चूंडूं थींदियूं बल्दियाती, उन्हनि जूं तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। पीपुल्स पार्टी खे जेको आहे सो PTI, JDA, GDA ऐं उन समेत कॉम्प्रेस जमायतुनि जो मुंहुं ॾियणो पवंदो ऐं हिन दफ़े तमामु घणियूं सरगर्मियूं ॾिसिजे त पीपुल्स पार्टी की सोभ थिए थी या जेके ॿिया माण्हू उते बीठा आहिनि। वक़्तु ॿुधाईंदो ऐं कोशिशि कयूं था त वरी ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उमेदवार आहिनि मुख़्तलिफ़ जमायतुनि जा, उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नाज़रीन, हैदराबाद में मौजूदु आहियूं। हैदराबाद में बल्दियाती चूंडुनि जूं तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। PTI हुजे, GDA हुजे, कॉम्प्रेस हुजनि, तोड़े पीपुल्स पार्टी हुजे। फार्म भरण जो सिलसिलो त ख़तमु थी चुको आहे। बहरहाल हाणे स्क्रूटनी थींदी, स्क्रूटनी खां पोइ हथ खणण जी तारीख़ थींदी ऐं बाद में फाइनल लिस्ट लॻंदी। हैदराबाद खे ॿिए मरहले में रखियो वियो आहे। पहिरें मरहले खां बाद में जॾहिं ॿियो मरहलो थींदो त ॿिए मरहले में हैदराबाद जूं चूंडूं थींदियूं ऐं हैदराबाद में ॿिए मरहले जे हवाले सां बि ज़ोरनि शोरनि सां सरगर्मियूं जारी आहिनि। अॼु अफ़रोज़ शोरो असां सां मौजूदु आहे। PTI जी उमेदवार आहे हुसैनाबाद टाउन जेके UC जी। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त PTI कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि। हैदराबाद में GDA बि आहे, कॉम्प्रेस त बि आहिनि, पीपुल्स पार्टी बि आहे, त वरी जेको आहे सो PTI बि आहे। PTI जे हवाले सां कीअं पिया ॾिसो तव्हां हिन वक़्तु कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि। PTI सम्झो था त हैदराबाद में जॻह वालारींदी ऐं जेकॾहिं सीटूं खणंदी त कहिड़नि बुनियादनि ते खणंदी, छाजे लाइ माण्हू PTI खे वोट कंदा? अदा इंशा अल्लाह ताला ॾिसो जेका सूरत हाल आहे PTI खे वोट करण जी, उनजो सबबु जेका आहे सो पीपुल्स पार्टी जी तमामु घणी जेका नाकारदाकारी आहे, जेका हुननि ख़राबियूं पैदा कयूं आहिनि, जेको हुननि 15 सालनि खां हिते सिंध ते ज़ुल्म कयल आहे, जेको हुननि जागीरूं विराए करे पंहिंजे वॾेरनि खे ॾिनल आहिनि, आख़िर अवाम इहो केसीं ताईं बर्दाश्त कंदो? छा था सम्झो तव्हां? क़ासिमाबाद छा? क़ासिमाबाद पढ़ियल लिखियल माण्हुनि जो इलाइक़ो आहे। क़ासिमाबाद में हर उहो माण्हू रहे थो जेको सिंध जी क्रीम आहे, पर इहा बि हिकिड़े वॾेरे खे विराए करे ॾेई छॾींदी त छा अवाम हिन खे बर्दाश्त कंदो? PTI पंहिंजे जेको हुनजो मंशूर आहे, अवामी मंशूर आहे, उनजे हिसाब सां हू हिते हैदराबाद में पंहिंजो कमु करे रही आहे। हिन वक़्तु असां हैदराबाद जी जेके बि टाउन्स आहिनि उन्हनि ते 650 खां वधीक उमेदवार विहारे चुका आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला असां GDA या ॿियूं जेके बि धुरियूं आहिनि, असां गॾिजी पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदासीं ऐं इंशा अल्लाह ताला हैदराबाद मां हिननि खे कढी ॿाहिरि कंदासीं। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु जेके गुज़िरियल टाइम हुयो उन में पीपुल्स पार्टी जे हवाले हुई म्यूनिसिपल क़ासिमाबाद उनखे हुई, जॾहिं त MQM खे शहर वारो इलाइक़ो आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। क़ासिमाबाद में तरक़ियाती कम थिया आहिनि के तव्हांखे नज़र आया आहिनि? अदा मुंहिंजे ख़्याल में तव्हां खां असांखां वधीक तव्हीं हर घिटी में हलो था। मूंखे ॿुधायो कहिड़ो तरक़ियाती कमु हिते थियो आहे? हिते कंहिं क़िस्म जो को कमु कोन थियो आहे, रुगो फंड्स खाधा विया आहिनि। जेके बि बजट आयो आहे सो जेके हिते आहिनि TMOs वग़ैरह उन्हनि जे हवाले, या जेके बि वेठा आहिनि, तव्हांखे हाणे उन्हनि जा नाला छा वठां, जेके हिते हमेशह खां क़ाबिज़ रहिया आहिनि, उन्हनि जे हवाले थिया आहिनि। पर कहिड़ो कमु थियो आहे? शहर में कहिड़ो कमु थियो आहे? क़ासिमाबाद में कहिड़ो कमु थियो आहे? न को गली आहे, न को रोड आहे, न को ड्रेनेज जो सिस्टम आहे। बरसाति थोड़ी पवे थी त असीं हिते ॿुॾूं था, गटर असांजा वहनि था, पाणी असांखे पीअण लाइ कोन्हे। हिते छा आहे? हाणे त लाइटूं कोन आहिनि, गैस कोन आहिनि, कुझु बि कोन्हे। हिकिड़ी तरह सां ॾिसिजे त अवाम ज़ुल्म जो शिकार आहे। केसीं ताईं अवाम इन्हनि जो इहो ज़ुल्म सहंदी? हाणे हिननि खे बहरहाल हिननि खे निकिरणो पवंदो ऐं अवाम हिननि खे धिका ॾेई कढींदी। इहो तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां। मतां तव्हां इहो सम्झो त को अॼु बि अवाम पीपुल्स पार्टी सां गॾु आहे। पीपुल्स पार्टी प्री पोल रिगिंग बि करे रही आहे, बाद में बि रिगिंग कंदी, लेकिन इंशा अल्लाह उनजे बावजूदि अवाम जी जेका कावड़ ऐं जेको गुस्सो आहे उहो इंशा अल्लाह ताला हाणे पीपुल्स पार्टी खे ॾिसणो पवंदो ऐं उनजा नतीजा जेको आहिनि सो पीपुल्स पार्टी खे मिलंदा। वॾी महिरबानी। अफ़रोज़ शोरो जेके हुसैनाबाद टाउन जे 138 UC जे वाइस चेयरमैन लाइ PTI जी सीट ते बीठल आहिनि ऐं जेको आहे सो अञा ॿिया बि उमेदवार आहिनि। हैदराबाद जे सिटी वारे इलाइक़े में, लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में बि PTI समेत ॿियूं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं ऐं हैदराबाद जो जेको सिटी ऐं लतीफ़ाबाद वारो इलाइक़ो हूंदो आहे उते मज़हबी तंज़ीमुनि जो बि हिकिड़ो वॾो जेको आहे सो सिलसिलो आहे ऐं मज़हबी तंज़ीमुनि जा जेके काउंसलर ऐं चेयरमैन उहे बि इलेक्शन में हिसो वठंदा आहिनि। कोशिशि करियूं था त समूरनि सियासी पार्टियुनि जे उमेदवारनि सां हैदराबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं। हीअ अवां GDA जे महबूब अबड़ो ऐं PTI जी अफ़रोज़ शोरो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हलूं था अॻिते ऐं कुझु ॿियनि सियासी पार्टियुनि जे उमेदवारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां उन्हनि कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि ऐं ईंदड़ इलेक्शन में केरु खटे पियो उहो उन्हनि जे वातो तव्हांखे ॿुधाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे।
जी नाज़रीन, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अव्हांखे ॾेखारियोसीं हैदराबाद सां लाॻापियल मुख़्तलिफ़ जेके सियासी जमायतुनि सां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार आहिनि। बलदियाती चूंडुनि जी तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। कासमाबाद, लतीफ़ाबाद, तोड़े सिटी जा जेके उम्मीदवार आहिनि उन में पीपल्स पार्टी, MKM, GDA समेत कॉम्प्रेस धुरियूं, पर आज़ादु उम्मीदवारनि जो बि हिकिड़ो वॾो अंगु आहे। आज़ादु उम्मीदवारनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे त हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं कासमाबाद में आज़ादु उम्मीदवार तौरु हिकु UC जे चेयरमैनशिप जे लाइ फारम भरींदड़ उम्मीदवार हाजी रहमतुल्लाह सांद असां सां मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त छा तयारियूं आहिनि इलेक्शन में। इलेक्शन जूं तयारियूं हलनि पियूं ज़ोरनि शोरनि सां। सॼी सिंध समेत हैदराबाद जो ॿियो मरहलो आहे। ॿिए मरहले में जॾहिं इलेक्शनियूं थियण पियूं वञनि, फारम जमा थी चुका आहिनि, स्क्रूटनी जारी आहे। कीअं पिया ॾिसो त पीपल्स पार्टी ऐं MKM हमेशह हैदराबाद मां खटींदी रही आहे। हिन वक़्तु उनखे टफ टाइम मिलंदो या आज़ादु उम्मीदवार खटींदा? पोज़ीशन छा आहे? तयारियूं कहिड़ियूं कयूं आहिनि? त तव्हां ॾिठो त हींअर जीअं मां पाण इंजीनियर रहमतुल्लाह सांद असांजी आहे कासमाबाद यूनियन कमेटी 125 हुसैनाबाद टाउन तां पाण एज़ अ आज़ादु उम्मीदवार बीठो आहे। हींअर ॾिठो हूंदो तव्हां तक़रीबन जेके माण्हू आहिनि सियासी माण्हू खे मिलिया ई कोन्हनि खे। आई त उन्हनि ॻोल्हिया पिया त असांखे को माण्हू बीहे, पर हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे त जेके हैदराबाद जा वापारी आहिनि ख़ासि करे उहे हर वार्ड में बीठा आहिनि ऐं उहे सुठी हैसियत रखनि था पंहिंजे वोट बैंकनि जे लाइ। त घटि में घटि असां जेको नुमाइंदो को वापारियुनि जो ईंदो या आम शहरी ईंदो त उहो पंहिंजी ॻाल्हि पाण ताईं त पहुचाईंदो। उन ई जो हींअर ॾिठो त तव्हां केतिरो लिस्टुनि में तव्हां घुमिया फिरिया आहियो, ॾिठो आहे त मेजॉरिटीअ में आज़ादु उम्मीदवार बीठा आहिनि ऐं आज़ादु उम्मीदवार ताक़तवर थी बीठा आहिनि त असांखे इलेक्शन कढणो आहे। उन जो मिसाल इहो आहे त हींअर आम माण्हू हिकु सियासी माण्हू मां थोरो परेशान आहे त थी सघे थो त इहे असांजा कम कारियूं जेके अॻु में न थियूं आहिनि मथां इहो ई साॻियो ई रस्ते ते उहे हलनि ऐं असां अञा परेशान थियूं 5 साल लाइ। ऐं उन जी रिज़ल्ट तव्हांखे बलोचिस्तान जे साम्हूं ज़ाहिर आहे। ऐं कराची जो तव्हां ॾिठो त उन में बि हिकिड़ो इनकलाब हो त बाबा हर माण्हू खटे पियो ऐं अचे पियो वञे पियो। अहिड़े तरीक़े सां हींअर शऊर पसंदि माण्हू आहे। अॻे छा हूंदो जो सोशल मीडिया न हुई ऐं फेसबुक न हो। हींअर हर माण्हूअ खे पंहिंजो इदारो आहे जिते पंहिंजी एडवर्टाइज़मेंट करे सघे थो, पंहिंजो मैसेज ॾेई सघे थो ऐं पंहिंजो वियन ॿुधाए सघे थो। इनशाला तव्हां ॾिसंदव त हैदराबाद जो या ख़ासि करे फेज़ 2 जेको हींअर असांजो इलेक्शन कमीशन कयो आहे जंहिंमें हैदराबाद डिवीज़न ऐं कराची डिवीज़न आहे, आज़ादु उम्मीदवारनि जी तमामु घणी हिकिड़ी फ़हरिस्त हूंदी जेकी ॾेखारींदा त असां आज़ादु शहरी आहियूं, पाकिस्तानी शहरी आहियूं ऐं असांजो हक़ु आहे त असां इलेक्शन खटियूं। नाज़रीन, बुख बदहाली ऐं बेरोज़गारी हिकु तरफ़, वरी ॿिए तरफ़ ही चूंडूं, बलदियाती इलेक्शन जूं तयारियूं। पीपल्स पार्टी, MKM समेत जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि उहे बि मैदान में लथल आहिनि। आज़ादु उम्मीदवारनि जो बि हिकिड़ो पंहिंजो सिलसिलो आहे। उन्हनि जो चवणु आहे त सियासी माण्हुनि मां आम माण्हू बेज़ार थी चुको आहे। जॾहिं त हीअ जेके महांगाई वारो दौरु आहे, हिन महांगाई वारे दौर में समूरनि सियासी पार्टियुनि खां माण्हुनि जी बेज़ारी आहे। ऐं जेकॾहिं इलेक्शनियूं थियूं, इलेक्शन में हिसो वरितो वियो, वोट सही नमूने सां कास्ट थिया, का धांधली न थी, त हिन दफ़े आज़ादु उम्मीदवारनि जी अक्सरियत हूंदी ऐं आज़ादु उम्मीदवार ई खटींदा। हीउ चवणु हुयो हाजी रहमतुल्लाह सांद जो, जेको आज़ादु उम्मीदवार तौर ते हुसैनाबाद टाउन जे हिकु UC ते बीठल आहे। हलूं था अॻिते ऐं ॿियनि उम्मीदवारनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त कहिड़े क़िस्म जी तयारियूं कनि पिया ऐं केरु खटींदो, हैदराबाद जी विन केरु थींदो, मेयर केरु थींदो ऐं आज़ादु उम्मीदवारनि समेत मुख़्तलिफ़ जेके सियासी पार्टियूं आहिनि मैदान में लथल, उन्हनि कहिड़ियूं कहिड़ियूं सरगर्मियूं कयूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं जेके एक्टिविटीज़ कयूं आहिनि। हलूं था तव्हांजी ॿियनि उम्मीदवारनि सां ॻाल्हि ॿोल करायूं था त उहे छा था चवनि। नाज़रीन, हैदराबाद टाइम प्रोग्राम में अव्हांखे मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जे हवाले सां जेके बलदियाती चूंडूं थियनि थियूं उन्हनि जे उम्मीदवारनि सां ॻाल्हि ॿोल कराईसीं। हिन वक़्तु मौजूदु आहियूं फंक्शनल लीग जो अॻुवाण आहे ऐं 127 UC टाउन हुसैनाबाद उन जो उम्मीदवार आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जीअं पीपल्स पार्टी, PTI ऐं GDA, फंक्शनल लीग ऐं GDA जो हिकिड़ो इतिहादु आहे। उन जे प्लेटफॉर्म ते GDA जे प्लेटफॉर्म ते रफ़ीक मक्सी साहब बीठा आहिनि। बहरहाल ॾिसूं था हाणे इलेक्शन कीअं पई थिए। इलेक्शन जा माहौल हलनि पिया, इलेक्शन जूं सरगर्मियूं हलनि पियूं। क़ौम परस्त बि बीठा आहिनि, PP बि बीठी आहे, PTI बि बीठी आहे, त वरी GDA बि बीठी आहे। कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु कासमाबाद समेत हैदराबाद में केरु पियो तव्हांखे नज़र अचे खटींदे? ॾिसो, पहिरियां त जेको मौजूदा गवर्नमेंट उन जी बदनीति उन में ज़ाहिरात हुननि पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ इलाइक़ा सिलेक्ट कया आहिनि, जंहिंखे टोड़े मोड़े कुझु
पंहिंजो फैज़ जा कुझु ब्लाक खयां अथनि, कुझु ॿियनि एरिया जा ब्लाक खणी हिननि ईअं वेही पंहिंजो हुसैनाबाद टाउन ठाहियूं, नेरोनकोट टाउन ठाहियूं, कासमाबाद टाउन ठाहियूं। पोइ उन में अरिड़हं हिननि यूनियन कमेटियूं रखियूं आहिनि। पोइ हर यूनियन कमेटी में चेयरमैन वाइस चेयरमैन 4 काउंसलर न। पोइ उन जे करे त इनशाला मुक़ाबिलो आहे ऐं पाण खे ख़बर तो त ही पंहिंजो 15 साल खां पीपल्स पार्टी सिंध ते क़ाबिज़ आहे ऐं उन सां गॾु वरी जेको हीअं वफ़ाक़ में बि हींअर नवाज़ लीग सां गॾु आहिनि ऐं वफ़ाक़ में बि ही आहिनि ऐं 15 साल जंहिंखे पीरियड ॾिनो वियो आहे जंहिं पंहिंजो सियासी जमायत खे, त ज़ाहिर आहे उन जा ऑफिसर्स, उन जा तबका, उन जा माण्हू तमामु ज़्यादा आहिनि ऐं इलेक्शन में बि ऐं उन्हनि जा ई माण्हू वेठल आहिनि ऐं ॾिठो वञे त जेके आज़ादु उमेदवार आहिनि उन्हनि खे तमामु ज़्यादा ॾुखियायूं आहिनि ऐं जेके हुकूमत जे मुखालिफ़ जेके बि पार्टियूं बीठियूं आहिनि जंहिंमें क़ौम परस्त आहिनि, जंहिंमें उन्हनि जो इतिहादु आहे, जंहिंमें पंहिंजो GDA ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ पंहिंजो पार्टियूं आहिनि, उन में जंहिंजो सरबराह पीर साईं पघारो आहे। असां उन जे तरफ़ां पंहिंजो बीठल आहियूं 127 यूनियन कमेटी में। ऐं इलेक्शन पंहिंजो जेको कमीशन आहे उन जो हिकिड़ो ज़ाब्ता इख़लाक़ पंहिंजो हुजणु खपे, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो जेको शराइत आहिनि उहे हुजणु खपनि। हुननि सिंपल हिकिड़ो फॉर्म कढियो आहे, फॉर्म कढण खां पोइ जॾहिं बि तव्हां वञो का शइ पंहिंजो ॾियणु त वरी रिक्वायरमेंट ॿियो था भई हे रिक्वायरमेंट तव्हां पूरो कयो। माना मक़सदु इहो आहे त उमेदवारनि खे भॼाइनि पिया ऐं जेके मुखालिफ़ हुकूमत जा मुखालिफ़ जेके उमेदवार आहिनि ऐं उन्हनि खे ही डिस्क्वालीफाइड करणु था चाहिनि, उन्हनि खे नाइल करणु था चाहिनि ऐं उन्हनि खे हींअर ई हू बेज़ार था कनि त ही माना उन्हनि मां विथ ॾिया थियनि। बाक़ी इनशाला मुक़ाबिलो आहे सख़्तु ऐं पंहिंजो सिंध जो अवाम, कासमाबाद जो अवाम में शऊर आहे ऐं तव्हां पाण था ॾिसो 15 साल खां ई कासमाबाद जो तव्हां हालत पाण था ॾिसो, जेको माण्हू निकिरी नथो सघे, निकिरे थो त मिटी डस्ट में धूड़ा, रोड रस्ता गटर का शइ कोन्हे, स्कूल तबाह लॻा पिया आहिनि, अस्पताल तबाह लॻा पिया आहिनि, असांजे जेके रोड रस्ता उहे तबाह लॻा पिया आहिनि, पाणी असां वटि पीअण जो साफ़ु कोन्हे, लाइट तव्हांजे साम्हूं आहे, गैस आहे कोन। त इन हवाले सां त माण्हुनि में शऊर तमामु ज़्यादा आहे ऐं इनशाला उहो पंहिंजो जेके आज़ादु उमेदवार आहिनि, जेके ॿियनि पार्टियुनि सां वाबस्ता रखनि था ऐं सुठे साख रखण वारा जेके माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे इनशाला हू वोट ॾींदा, बशर्ते इहो आहे त धांधली न थिए। ऐं हींअर खां ई पंहिंजो इलेक्शन कमीशन सिस्टम शुरू कयो आहे। ही अणधुरियो कोन्हे इलेक्शन कमीशन, असां सम्झूं था त ही इलेक्शन कमीशन हुकूमत जो धुर आहे, बिल्कुलु हींअर खां ई हू माना धुर थियूं बीठा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो ही रिज़ल्ट तव्हांजे अॻियां आहे, तव्हां रुॻो ही पंहिंजो हेतिरनि माण्हुनि फॉर्म भरिया ऐं उनखां तव्हां 2-3 ॾींहं में तव्हां ॾिसो त काफ़िन खे हू माना पंहिंजो जवाबु ॼाणाए ऐं उन्हनि जा फॉर्म रिजेक्ट कंदा। इहो बि सिलसिलो हिननि शुरू कयो आहे ऐं इहे गवर्नमेंट धुर वारा, गवर्नमेंट जा धुर माण्हू उते वेठल आहिनि, जेके गवर्नमेंट जा माण्हू आहिनि उन्हनि खां को पुछा गछा कोन्हे, उन्हनि जो को माना फॉर्म में पंहिंजो कमी पेशी आहे उन्हनि खां को कोन था पुछा कनि। बाक़ी अगरि आज़ादु उमेदवार ऐं जेके ॿियनि पंहिंजे इतिहाद जा माण्हू आहिनि ऐं ख़ासि करे GDA खे जेको सिंध में टारगेट कयो थो वञे त भई ज़्यादा खां ज़्यादा इन्हनि जे माण्हुनि जा फॉर्म तव्हां रिजेक्ट कयो ताकी इहे अची मुक़ाबले में न बीहनि। इन सूरत में त हीअ असांजो सॼो प्रोसेस हले पियो ऐं इनशाला हीअ सिंध जो अवाम पहिरियां बि पीर साईं खे वोट ॾिनो आहे, इनशाला हीअं बि ॾींदो, बशर्ते कि इलेक्शन कमीशन गैर जानिबदार रहे ऐं गैर जानिबदार न रहंदो त पोइ तव्हांखे पाण खे ख़बर आहे, पोइ रिज़ल्ट उबता ई ईंदा आहिनि जेको हींअर खां ई उन्हनि शुरू कया आहिनि। वॾी महिरबानी रफ़ीक मक्सी साहब। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में अव्हांखे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जेके बलदियाती चूंडुनि जे सियासी जमायतूं हिसो वठी रहियूं आहिनि उन्हनि जे उमेदवारनि सां ॻाल्हि ॿोल कराई आहे। मजमूई तौर ते जेके कासमाबाद सां लाॻापियल पीपल्स पार्टी सां छो न हुजनि, उन्हनि ई इहो एतिराफ़ु कयो आहे त वाक़ई कासमाबाद में कम कारियूं थी न सघिया आहिनि, ओतिरो रिलीफ अवाम खे न मिली सघियो आहे जेतिरो मिलणु खपंदो हो ऐं कम घणे करण जी ज़रूरत आहे। जॾहिं त मुखालिफ़ धुर जा जेके उमेदवार आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा उमेदवार आहिनि, उन्हनि पिणु इहो चयो आहे त कासमाबाद समेत हैदराबाद खे कुझु बि न ॾिनो वियो आहे ऐं जेके फंड हुया या जेके स्पेशली ग्रांट्स हुयूं उन्हनि में करप्शन कई वई। कमीशन जे चकर में कासमाबाद खे ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे, उन में सिटी हुजे तोड़े लतीफ़ाबाद हुजे, उन्हनि खे जेको आहे सो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। कमीशन जे चकर में उन्हनि खे ख़राबु ऐं ख़्वार कयो वियो आहे। ईंदड़ जेके चूंडियूं हूंदियूं उहे पीपल्स पार्टी
खां जेको आहे सो मथां हूंदियूं ऐं जेके ॿिया मुखालिफ़ ऐं आज़ादु उमेदवार आहिनि उहे खटींदा। इहो चवणु आहे हिननि उमेदवारनि जो। प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।